छॾ तूं कावड़ छॾी आहे। असांजे उत्तर जे इलाइक़े जो साईं सरकश सिंधी आहे, उनजी इहा पोइट्री आहे त तूं कावड़ छॾ इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ख जियारी। तूं कावड़ छॾ इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ख जियारी। कॉलेज ॾे ईंदी वेंदी आं उन अचण वञण जो कसम अथई। जेको बि लिखंदी पढ़ंदी आं तंहिं लिखण पढ़ण जो कसम अथई। जो सम्झी सघंदी नाहे कॾहिं सो सर खां पुछण जो कसम अथई। जंहिं वक़्त ते लहंदी चढ़ंदी आं तंहिं लहण चढ़ण जो कसम अथई। हू सोनियूं चूड़ियूं ॿाहुनि में ठाहूकियूं ठहण जो कसम अथई। दर पंहिंजे तां मोटाए छॾी ॼण मोर पखी कोराए छॾी। ॿी दिलि त पराई दिलि आहे पर पंहिंजीअ जो कसम अथई। कावड़ छॾ इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ख जियारी। जे वयस मरी रो जाए न तूं तुरबत जे तरफ़ अच जाए न तूं गुल ताज़ा के रख जाए न तूं कुल कलमा के पढ़ जाइन। जे वयस मरी रो जाए न तूं तुरबत जे तरफ़ अच जाए न तूं गुल ताज़ा के रख जाए न तूं कुल कलमा के पढ़ जाए न तूं ऐं सुॾकी सॾ कजाए। तूं सॾ कंदीअ त उथी पवंदुसि ऐं महशर सम्झी जी पवंदुसि। पोइ माण्हू पीर सॾींदा पिया ऐं मूंखे हू पूॼींदा पिया पर मूंखे पीर खां नफ़रत आहे हर दादा गीर खां नफ़रत। ही सिंध जा सादा माण्हू अथई वेचारा मोगा माण्हू अथई। ओ बाझारी हर बाझारे सिंधीअ जो कसम अथई। कावड़ छॾ इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ख जियारी। हुन गुल गुलज़ारीअ ॾे ॾिस तूं हुन साई टारीअ ॾे ॾिस तूं अख लुड़कनि वारीअ ॾे ॾिस तूं दिलि दर्दनि मारीअ ॾे ॾिस तूं पोशन में पहिरियल छा पिया आहिनि हुन घर जी जारीअ ॾे ॾिस तूं उस्ताद बुखारीअ ॾे ॾिस तूं सरकश जी ज़ारीअ ॾे ॾिस तूं हिन सारे जग में जेका अथई तंहिं चीज़ प्यारीअ ॾे ॾिस तूं ॾस कंहिंखे मां मेड़ कयां चई जंहिंखे तुंहिंजी मेड़ कयां। धरतीअ जो कसम अथई कावड़ छॾ सरतीअ जो कसम अथई कावड़ छॾ ॿोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ लोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ हीअ तुंहिंजे आॾो फैलायल झोलीअ जो कसम अथई कावड़ छॾ इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ख जियारी।